जी नाज़रीन, असीं इन वक्त कींजर ढंढ ते मौजूद आहियूं। कींजर ढंढ जेकी सिंध जी हिकिड़ी वॾी ढंढ आहे ऐं हिन ढंढ ते जेको आहे सो हज़ारनि जे तइदाद में तव्हां ॾिसंदो त माण्हू मौजूद आहिनि ऐं जेको सिंध में हींअर गर्मी जी लहर आहे ऐं जेकी गर्मी आहे उन हवाले सां जेको आहे सो माण्हू जेके आहिनि से हिते घुमण जे लाइ अचनि था, हिते विहिंजनि था, इंजॉय कनि था। हिते कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे खां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते माण्हू अचनि था ऐं हिते ॿेड़ियुनि में चढ़नि था। हिते तव्हां ॾिसंदव त हे हिकिड़ो जेके हवा सां भरियल ट्यूब आहिनि उन्हनि ते चढ़ी बि इंजॉय कनि था ऐं हिते उहो विहिंजनि था हिनखे गर्मी जी जेकी शदत आहे उनखे घटाइण जे लाइ। जी मैं आया हूँ कोरंगी 1 नंबर से, कराची कोरंगी 1 नंबर से। ये करली झील में हम लोग आए घूमने के लिए। कराची में बहुत ज़्यादा गर्मी है तो यहाँ ठंडा पानी भी है, मीठा पानी का बहुत झील है। हम सारे बच्चे आए, सारे यार दोस्त हैं, बहुत मज़ा आया। तो कराची से जितने भी आने वाले जो भाई है तो वो लोग भी आने की कोशिश करें, वैसे बहुत अच्छी जगह है ये। गर्मी बहुत है यहाँ पर, अच्छा महसूस हो रहा है, घूम रहे फिर रहे, फ्रेश हो रहे हैं। और वहाँ तो बहुत गर्मी है, सब लोग तेज निकल जा रहे हो। पहले आए हो पहले हर हफ्ते हर महीने बाद 2-3 चक्कर लगते रहते हम लोग। आते रहते इसमें, घूमते रहते यहाँ पे आज मज़ा आता है, एंजॉय आता है। आज तो वैसे भी ज़्यादा गर्मी है, आज गर्मी है मगर फिर भी अंदर पानी ठंडा है, बहुत मज़ा आया घूम फिर के। मलीर से आया हूँ मैं, बिजनेस साइड से। वहाँ गर्मी बहुत है, हमने प्रोग्राम बनाया, हर साल आते हैं, मतलब कभी भी एंजॉय करने, मतलब गर्मी को एंजॉय करने के लिए आते हैं हर साल। यहाँ मज़ा आता है, एंजॉय करने में थोड़ी सी सैर और तफरीह हो जाती है। जब कींजर झील में नहाते हो तो फिर आप कैसे महसूस करते हो? गर्मी टूट जाती है? अच्छा, कराची में कैसी गर्मी है? एंजॉय करने आए, माशाल्लाह बहुत मज़ा आया। कराची में यहाँ गर्मी है, 26वां बच्चा है, अभी यहाँ आके थोड़ा ऐसा लग रहा है कि गर्मी का जोर पहली बार आए हो? पहले भी आते हो? पहले भी आते रहते हैं, अभी और ज़्यादा मज़ा आया, अभी आवाम भी ज़्यादा। अभी कराची किस टाइम पे जाओगे? अभी कराची हम लोग बस खाना वाना खा के निकले। हाँ, तो गर्मी कहाँ और कराची में कैसी है? कराची में बहुत शदीद गर्मी है, बहुत खतरनाक गर्मी। जब गर्मी ज़्यादा बढ़ जाती है तो आप किस टाइम पे आ जाते हैं? गर्मी ज़्यादा बढ़ जाती है तो हम जिस जगह पे आ जाते हैं सुकून पाने। शिद्दत बहुत तेज़ी से जारी थी, इसकी वजह से यहाँ आए, एंजॉय कर रहे हैं, बहुत मज़ा आ रहा है। यहाँ नसीब एक जोर हमें एंजॉय करने में मज़ा आया। तो हमने साथ चीज़ों की रिसालत करी है, फिर रात में बहुत मज़ा आया, गिनती से करते करते रहने में हमने यहाँ एंजॉय किया। गर्मी की शिद्दत बहुत ज़्यादा थी। अच्छा, तो गर्मी कराची में ज़्यादा है यहाँ पे? कराची में बहुत ज़्यादा गर्मी है। कराची में तो इतनी गर्मी है कि अल्लाह माफ़ करो, जीना आराम है। तो अभी यहाँ पे आके आप कैसे महसूस कर रहे हो? यहाँ पे बहुत नॉर्मल गर्मी है, ये है कि पानी के अंदर है तो पता ही नहीं चल रहा गर्मी का। न सर, इहो ठेकेदारी को बि सिस्टम न आहे। हे गवर्नमेंट ख़ुदि पंहिंजो ई जीअं पुराणे दौर खां वठी PTDC खां वठी पाकिस्तान टूरिज़म हुयो, उन खां पोइ 91 में STDC सिंध टूरिज़म थियो, उन ई दौर खां वठी इहो ई गवर्नमेंट वटि सिलसिलो हलंदो पियो, पाण पंहिंजे ठेकेदारी सिस्टम कॉन्ट्रैक्ट न आहे। जी हा साईं, इन जो जेका बि चार्जिस हूंदी आहे उहो रिकॉर्ड ते हूंदी आहे ऐं उन खां पोइ उन जो जेके माण्हुनि खे जेके फैसिलिटीज़ आहिनि, जीअं रेस्क्यू सेंटर आहे, लांचूं आहिनि, डाइवर्स टोबा आहिनि, उन्हनि ते जेको ख़र्चु थिए थो उहो थोरो घणो उन जो हूंदो आहे। बाक़ी ॿियो जेको डिपॉज़िट थींदी आहे गवर्नमेंट जी। इहो जेको 2-3 साल 2017 में हादसो थियो हुयो, उन खां पोइ जेको रजिस्टर थियल आहिनि टोटल बोट्स ऐं टोटल प्राइवेट आहिनि। असांजे इन में गवर्नमेंट जो को बि न आहे। असांजो हिकिड़ो वॾो शिप आहे जेको असांजो हले थो, उहो असांजो पंहिंजो आहे, जेको वुडन जो आहे। बाक़ी जेके हिते जेके टेंट्स आहिनि, जेके किनारनि ते लॻियल आहिनि, या जेके बि बोट्स हलनि थियूं, स्पीड बोट्स, इहे सभई प्राइवेट आहिनि। हिते लोकल माण्हुनि जूं जेके हलाइनि था उहे रजिस्टर थियल आहिनि असां वटि। उन ई दौर में जॾहिं वाक़ियो थियो त उहो असां रजिस्टर करे छॾियूं हुयूं ऐं उन ते बि अञा बि थोरो घणो कुझु टाइम उन ते बि हुयो। हाणे बि अॼु बि असां जेको तव्हांजे साम्हूं आया आहियूं उते, ऐं उतां किनारे ते ई आया त SOPs ते अमल न पिया कनि, त उन ते असां उनखे चयो आहे त SOPs जो ते अमल कयो। ऐं हाल फ़िलहाल त उन दौर 2017 खां पोइ लॉन्च ते को हादसो न थियो, छो त असांजो SOPs ठहियल आहिनि। उन टोटल लाइफ जैकेट्स आहिनि उन्हनि वटि ऐं उन्हनि खे हिकिड़ी एरिया मुक़ररु करे ॾिनी अथऊं त तव्हां हिन लाइन ते हलंदो। जेटीज़ आहिनि, 6 जेटीज़ असां ठाहियूं आहिनि, उन्हनि ते हर जेटी ते कहिड़ी कहिड़ी लांचूं आहिनि उहे रजिस्टर थियल आहिनि। फलाणियूं लांचूं फलाणी ते जेको आहे रजिस्टर थियल आहिनि ऐं उन्हनि खे लाइफ जैकेट्स आहिनि। उन्हनि जा डाइवर्स जेके आहिनि उहो या ड्राइवर, हिकिड़ो डाइवर्स आहे, हिकिड़ो ड्राइवर आहे, त उहे उन्हनि जा डाइवर्स त शायदि हिकिड़ो ड्राइवर आहे, उहो ख़ुदि ड्राइवर आहे
ड्राइवर आहे माना हलाइण वारो उहो ख़ुदि ट्रोबो आहे, उहो हिते जा होशियार आहिनि, उहे उनखे उन जो हलाइनि था ऐं उन जो उन ते आहे। बाक़ी को मेन जॾहिं 2017 खां पोइ अहिड़ो हादसो लॉन्च जो न थियो आहे। न हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे आउं क्लियर कयां त 200-300 कोन था वठनि, उहो टेंटनि जा 3000, 4000, 5000, 6000, 7000 वठनि था, ठीकु आहे। ऐं उन्हनि खां असांजी का बि उन्हनि सां गवर्नमेंट जो को बि लेन देन न आहे, ऐं न ई असां हुननि खे को चार्ज कंहिं बि शइ हिसाब सां कयूं था। ॿिए ॾींहुं तव्हां रजिस्ट्रेशन जो चयो त असां रजिस्टर कयूं आहिनि, त उन ई दौर में जेको 2017 में जॾहिं फस्ट ऑफ थियो हुयो, तॾहिं असां उन्हनि खे रजिस्ट्रेशन जी उहा चार्ज कई हुई। उन खां पोइ 2017 खां पोइ हुननि 1 रुपयो बि असां चार्ज उन्हनि खां लांचुनि खां न कंदा आहियूं। का बि शइ न लांचुनि खां वठंदा आहियूं, न टेंटनि खां वठंदा आहियूं, न होटल्स जेके आहिनि इन्हनि खां, या किथे बि जेको उन्हनि लोकल माण्हू कारोबार आहे उन सां गवर्नमेंट को बि चार्ज न कंदी आहे। उन में असां वधि में वधि ॿुधाए सघूं था इंतज़ामिया खे, DC खे ॿुधाए सघूं था, या उन ते उन जो अॼु बि हींअर इशू इहो ई अॼु ई हो, त कल्ह मां 3-4 कलाक किनारनि ते हुअसि, अॼु बि उन्हनि ते हुअसि। त उन्हनि खे पंहिंजे रोज़गार खे सम्झणु खपे। असां पॉलिटिकल इशू बि थियनि था, हर शइ थिए थी त तव्हां कयो था, हालांकि असांजो पंहिंजो सॼो किनारनि ते बि असांजी रेस्क्यू असांजी आहे, हर का शइ कारोबार लोकल माण्हुनि जा बि रेस्क्यू असांजो आहे, सॼो सिस्टम असां उते संभालियूं था। ऐं बाक़ी माण्हुनि जो बि हिते जो रोज़गार आहे उहो केॾांहुं वञनि, इहो रोज़गार कनि था, असां गवर्नमेंट उन खां चार्ज नथी कये। हा, जेकॾहिं उहो ज़्यादा चार्ज कनि था, इहो त DC साहिब सां हींअर बि आहे कलेक्टर ॾींहं खां राब्ते में, त असां मीटिंग हिकिड़ी रखी आहे, जल्दी सूमर ते या ॻारे ते असां मीटिंग कयूं पिया। उन में असां चार्ज त न कंदासीं उन्हनि खां, माण्हुनि खां, जो उन्हनि जो रोज़गार आहे, हर का शइ आहे इहो, पर हिकिड़ो SOPs हुजे, अमल हुजे। तव्हां जीअं आया आहियो त हाणे तव्हां ई असांखे इशू ॿुधाईंदो न, तव्हां लांच में चढ़िया आहियो त तव्हांखां हुननि चार्ज छा कयो। असांजो त उनखे मुक़ररु थियल आहे त 2500 रुपया तक़रीबन आहे असांजी फी राइड आहे, चकर आहे, त 2500 रुपया लांच वठंदो। टेंट जो को बि कोन्हे, ॿियो का बि शइ कोन्हे, उन्हनि ते मुक़ररु न आहे। उहो पंहिंजा टेंट हणनि था, छा कनि था, केतिरो चार्ज कनि था, उहा असांखे न आहे ख़बर, हालांकि उहो हुअणु खपे। त उहो हींअर DC साहिब जी मीटिंग आहे, असांजे मैनेजिंग डायरेक्टर साहिबु ईंदो, असां मीटिंग उहो तय कंदासीं। 2500 में जे हुनजो पंहिंजो जेके लांच हलाइनि था, उहो ड्राइवर बि उन्हनि खे बि ॾियनि था, उनजो पेट्रोल बि सड़े थो, ऐं उहो हुननि जो जेके जेटियूं आहिनि उन्हनि खे उहे हलाइनि था, त उनजो शायदि उन्हनि खे जेको माण्हू मुक़ररु आहे, त उन जा जेटियुनि ते माण्हू मुक़ररु थियल आहिनि उनखे 2500। हाणे ॾिसो, असांजो पहिरीं जॾहिं हुयो राउंड, तॾहिं पेट्रोल सस्तो, जॾहिं असां 2017 में तय कयो, DC साहिबु उस्मान तनवीर साहिबु हुयो, तॾहिं इहो जॾहिं हादसो थियो वॾो ॿेड़ी जो, 2017 जी ॻाल्हि आहे, तॾहिं असां 1200 रुपया फी राइड हिकिड़ो राउंड रखियो हुयो, त पेट्रोल तॾहिं हाणे पेट्रोल वधीक थियो आहे, त 1200 त हुननि जो 2500 त उहो उनखे वठनि था। चए थो उहो एनालाइज़, उहो चवनि था 2-3 लीटर सां सड़ी था वञनि, 1000 रुपया खनि उन जो थी थो वञे, 500-600 जेके हुन जा आहिनि ड्राइवर्स माण्हू रखियल आहिनि, ॿ उन में लांच में वेहनि था, हिकिड़ो वेहे थो ड्राइवर हलाए थो, हिकिड़ो ॿियो आहे, उन्हनि जो ख़र्चो कढी जेटी ते उहो शायदि चार्ज ॾींदा, उहो जेटी ते उन्हनि जो पंहिंजो सिस्टम आहे, उनखे बि चार्ज ॾींदा था, त उहो मिलाए करे बाक़ी जेको हुनखे प्रॉफिट बचे थो उहो ई हूंदो। त मुंहिंजे ख़्याल में त जेकर 2500 वठंदा त 2500 न, 2000 बहितर आहे, एतिरो को मुंहिंजे ख़्याल में त एतिरो महांगो न आहे, छो त हुन जो फ्यूल आहे, पेट्रोल आहे, हर का शइ आहे। अॻे जेका असां पर पर्सन जे हिसाब सां हुजे, पर उहा ख़तमु करे असां पर जेका हाणे हिनखे थियो आहे 7-8 महीना थिया आहिनि, त पर जेका न व्हीकल जे हिसाब सां असां हाणे चार्ज कयूं पिया। पोइ असांजो चार्ट में कार आहे 100 रुपया आहे, ऐं जीअं आहे का सुज़ुकी आहे त 200 आहे या 150 आहे, इन हिसाब सां कोस्टर आहे त 500 आहे, अहिड़े हिसाब सां 250 आहे। हा, कोस्टर वॾी आहे, बस आहे त 500। ओपन ऐं हिकिड़ी कमर्शियल डिपार्टमेंट आहे असांजो गवर्नमेंट जो, पर कमर्शियल तौर ते उहो हले पियो। उहो केर बि तव्हांजो पाकिस्तानी या ॿियो को माण्हू वठी सघे थो, तव्हां बुकिंग कराए सघो था, ऑनलाइन सिस्टम थी वियो आहे, ऑनलाइन जे थ्रू तव्हां रिजर्वेशन कराए सघो। गवर्नमेंट जी अकाउंट आहे हिकिड़ा, उन्हनि में तव्हां रिजर्व करे असांखे उहो रिसिप्ट व्हाट्सअप कंदो, असां जेको आहे तव्हांखे कंफर्मेशन मोकिलींदासीं, ऐं उन जी चार्जिस आहे, केरु बि वठी सघे थो, कमर्शियल आहे डिपार्टमेंट। चार्जिस मुख़्तलिफ़ आहिनि, 3 कैटेगरीज़ आहिनि असांजो, हिकिड़ो 8800 आहे, 11000 आहे, 13000 आहे, इहा वर्किंग डेज़ जा आहिनि, ऐं वीकेंड जो गज़ेटेड हॉलीडेज़ आहे, उहो थोरो उन जा 2 ॾींहं जेके आहिनि उहे असांजे मथे आहिनि, उहो 10000 आहे, 12000 आहे, 17000 आहे। बिल्कुलु असां वटि रेस्क्यू सेंटर आहे, जेको मेन असांजो वॾो आहे, जंहिंमें असांजा टोबा वेंदा आहिनि, जेको रेस्क्यू ते कनि था, ऐं प्लस में पुलिस जो हिकिड़ो सेंटर, कंप्लेंट सेंटर ठहियलु आहे, पुलिस उते वेठी आहे, ऐं डॉक्टर्स आहिनि, उहे जेको सुबुह खां वठी वेठा हूंदा आहिनि, वॾो अमलो आहे उते जेको
का बि उन सां ड्राउनिंग केस थिए थो, को ॿुॾे थो, को माण्हू खे ज़ख़्मी थिए थो, का तकलीफ़ ॿी थिए थी, उनखे उहो बिल्कुलु इलाज करे असांजे 24 कलाक एम्बुलेंस सर्विस हिते अवेलेबल असांजे STDC टूरिज़म जी आहे। उहा हिते बीठी हूंदी आहे एम्बुलेंस, जेकर कुझु प्रॉब्लम थियो आहे त असां रेफर कंदा आहियूं। असां हिते उन्हनि माण्हू सां बि ॻाल्हि ॿोल कई, उन जो चवणु आहे त कराची या ॿिया जेके शहर आहिनि उते इंतिहा जी गर्मी आहे ऐं उन गर्मी जा खां तंग थी करे उहो किंजर झील ते अचनि था, किंजर ढंढ ते अचनि था ऐं उते जेको सो अची इंजॉय कनि था ऐं उन जे हिकिड़ो जेको साफ़ ऐं पाणी आहे उन में विझनि था त उन जी जेकी आहे उहा गर्मी घटिजी वञे थी। कैमरा टीम सां गॾु कासिर चांडियो, CN न्यूज़।